कराची में आलमी दिफाई नुमाइश आइडियाज़ 2024 कॉन्फ्रेंस शुरू थी वही है। इफ्तिताही तकरीब में दिफाई वज़ीर ख्वाजा आसिफ, वफ़ाक़ी वज़ीर जाम कमाल, गवर्नर सिंध कामरान टेसुरी ऐं ॿिया शरीक थिया। आइडियाज़ में जदीद तरीन ऐं रिवायती दिफाई हथियारनि जी नुमाइश कई वेंदी। आइडियाज़ में हथियारनि, टैंक, जंगी जहाज़नि, हेलीकॉप्टर्स ऐं सामूंडी जहाज़नि जी नुमाइश बि कई वेंदी। आबदोज़न, ड्रोन्स, मीज़ाइल, साइबर डिफेंस, सैटेलाइट ऐं इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टम्स भी नुमाइश जो हिस्सो हूंदा। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, कराची में आलमी दिफाई नुमाइश आइडियाज़ 2024 ऐं कॉन्फ्रेंस शुरू थी वई आहे। इफ्तिताही तकरीब में दिफाई वज़ीर ख्वाजा आसिफ, वफ़ाक़ी वज़ीर जाम कमाल, गवर्नर सिंध कामरान टेसुरी ऐं ॿिया शरीक आहिनि। आइडियाज़ में जदीद तरीन ऐं रिवायती दिफाई हथियारनि जी नुमाइश कई वेंदी, जॾहिं त आइडियाज़ में हथियारनि, टैंक, जंगी जहाज़नि, हेलीकॉप्टर्स ऐं सामूंडी जहाज़नि जी नुमाइश कई वेंदी। आबदोज़न, ड्रोन्स, मीज़ाइल, साइबर डिफेंस, सैटेलाइट ऐं इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टम बि नुमाइश जो हिस्सो हूंदा।